चीफ जस्टिस सिंध हाई कोर्ट अकील अहमद अब्बासी सिंध हाई कोर्ट बार एसोसिएशन जे सालियानी तक़रीब खे ख़िताब कंदे चयो आहे त इंसाफ़ कयो, इंसाफ़ सां मुआशिरो बहितर थींदो, नाइंसाफ़ी सां मुल्क खे नुक़सान पहुचंदो आहे। सहाफ़िन खे आफ़रीन आहे जेके मुश्किलात मामलनि बावजूद हक़ सच जो आवाज़ अॻिते पहुचाइनि था। असां संदन जो क़दुरु कयूं था ऐं तारीफ़ कंदा रहिया आहियूं। मौजूदा हालतुनि में वकील न हुजनि त सच ऐं आवाज़ केरु उथारींदो। चीफ जस्टिस थियण वक़्तु चयो हो त जज ॾांहुं ॾिसंदसि ऐं पंहिंजे कोताहिनि खे बि ॾिसंदसि। तक़रीब खे सिंध हाई कोर्ट जे जस्टिस मोहम्मद इक़बाल कल्होड़ो, सिंध हाई कोर्ट बार जे सदर कुर्बान मलाणो, जनरल सेक्रेटरी आचर गबोल ऐं ॿियनि ख़िताब कयो। तक़रीब में जस्टिस अदनानुल करीम, जस्टिस मोहम्मद अब्दुल रहमान ख़ान, जस्टिस अरबाब अली हकड़ो, सेशन जज शिकारपुर मनूमल, सेशन जज सखर मुनव्वर अली महेसर, सेशन जज नेब सैयद नासिरुद्दीन शाह, एडवोकेट अली रज़ा बलोच, अली हैदर अदा, शफ़क़त रहीम, अब्दुल्ला मलाणो, असिस्टेंट एडवोकेट ग़ुलाम अब्बास कुबर ऐं ॿियनि शिरकत कई। वधीक ख़बरुनि ऐं अपडेट्स जे लाइ असांजे चैनल खे सब्सक्राइब कयो ऐं हा, बेल आइकन खे प्रेस करणु न विसारिजो त जीअं असांजी हर नई अचण वारी वीडियो तव्हां ताईं पहुचे।